खुश थी खिल तुझा बेड़ा पार थींदा, तुझी जीता मुखालिफ हार ॾिसंदा, तुझी जीता मुखालिफ हार ॾिसंदा। मरहूम सरदार शेर मोहम्मद खान बिजानी जे सियासी जानशी फर्जंद कंगवानी पीपी जे नामजद उम्मीदवार सरदार मीर महबूब अली खान बिजरानी, मरहूम मीर अज़हर खान बिजानी जे सियासी जानशीन फर्जंद कश्मीर शिकारपुर तक ने 192 पीपी जे नामजद उम्मीदवार मीर शबीर अली खान बिजानी के जनरल इलेक्शन में 8 फरवरी ते तीर ते ठप्पो हणी कामयाब कंदा सरदार मीर महबूब अली खान बिजरानी ऐं मीर शबीर अली खान बिजानी जी कामयाबी अवां इलाइक़े जी आवाम जी कामयाबी आहे। पारा अविनाश कुमार वलेचा करमपुर। लगे को सोन तो खेवाओ साईं, असां जो आहे तो साचा हो साईं, असां जो आहे तो साचा हो साईं, तो लय जिंद जान विछाणा वार थींदा, तो लय जिंद जान विछाणा वार थींदा। तू खुश थी खिल तुझा बेड़ा पार थींदा, तू खुश थी खिल तुझा बेड़ा पार थींदा, तुझी जीता मुखालिफ हार ॾिसंदा, तुझी जीता मुखालिफ हार।